सात परगणे जो रोमानवी बागी ऐं औरत ज़ात जे फ़िक्र जे प्रचार कंदड़ शाइरा डॉक्टर रुखसाना प्रीत चन्नड़ जी टीं शाइरी मजमूए तूं जो पाछो चंड जो जी मोहर तक़रीब सिंधी अदबी संगत शाख नवाबशाह पारां नवाबशाह प्रेस क्लब जे मोहरम अली भट्टी कॉन्फ्रेंस हाल में मुनक़द कई वई, जंहिंमें समूरे सिंध जे अदीबनि ऐं शाइरनि वॾे अंग में शिरकत कई। मुक़ररनि चयो त डॉक्टर रुखसाना प्रीत चन्नड़ सां 30 सालनि खां वधीक अरसे जो तालुक़ु रहियो आहे। हू हिकु बाकिरदार, बहादुर ऐं बेबाक शाइरा आहे। हिन जी शाइरी ऐं आला इंसानी एहसासनि, हसास जज़्बनि ऐं पेड़ाउनि जा अक्स मिलनि था। ख़िताबी मोहरत तक़रीब में आयल महिमाननि चयो त अॼु 30 सालनि खां पोइ डॉक्टर रुखसाना प्रीत चन्नड़ उन ई शहर ॾांहुं मोटी आहे जिते हिन जो अंदरि हिकु शाइरा ॿाराणियूं विखूं खणी हिकु आला तख़लीक़ात ताईं पहुती। प्रीत जी शाइरी में प्यार जा अणांगा पेचरा, इम्तिहान ऐं औरत सां थींदड़ ज़ुल्म, धरती जे नंगनि ऐं दंगनि जी सौदनि ख़िलाफ़ बग़ावत तख़लीक़ी अंदाज़ मिली थी। तक़रीब जे आख़िर में क़ौमी रागनि सुरनि जी विरखा कई। जिंदगानी